सिंधु दरिया मां शकीनाल ख़िलाफ़ दुबईअ में रहंदड़ राहू बिरादरीअ जे नौजवाननि पारां अरबी समुंड अंदरि 50 फुट पाणी हेठि दाख़िल थी एहतिजाजी मुज़ाहिरे जो रिकॉर्ड क़ाइमु करे वरितो आहे। जी नज़री तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जीअं सिंध में सिंधु दरिया मां शकीनाल कढण ख़िलाफ़ु एहतिजाजी मुज़ाहिरा जारी आहिनि, अहिड़े तरीक़े सां ई दुबई में रहंदड़ राहू बिरादरीअ जे नौजवाननि पारां अरबी समुंड जे अंदरि दाख़िल थी 50 फुट हेठि पाणीअ में वञी पना फ्लैक्स खणी एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे। जी नज़री तव्हां वधीक ॾिसी सघो था त हीअ राहू बिरादरी जा नौजवान जज़्बो रखंदड़ सिंधु दरिया मां शकीनाल ख़िलाफ़ अरबी समुंड में दाख़िल थी अंदरि 50 फुट हेठि गहराई वञी पाम्फलेट खणी एहतिजाजी मुज़ाहिरे जो रिकॉर्ड क़ाइमु करे वरितो आहे ऐं रिकॉर्ड पिणु मदर आम ते सोशल मीडिया ते वार वीडियो वॉइस ऑफ पिरालो पेज खे लाइक करणु शेयर करणु न विसारींदा। अव्हांजो पंहिंजो चैनल वॉइस ऑफ पिरालो।